अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुरूद व सलाम जे आशिक़नि जा 22 वाक़िआ। दुआए अत्तार। ए रब्बे करीम, जेको ही रिसालो दुरूद व सलाम जे आशिक़नि जा 22 वाक़िआ मुकमल पढ़ी या ॿुधी वठे, उनखे पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं खेसि दुनिया ऐं आख़िरत में परेशानियुनि खां बचाए ऐं उन जी वालिदैन समेत बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। 700 भेरा दुरूद शरीफ पढ़ने की फ़जीलत। अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाहि अलैहि फ़रमायो, जेको शख़्स शाअबानुल मुअज़्ज़म में रोज़ानो 700 भेरा दुरूद शरीफ पढ़ंदो, अल्लाह पाक कुछ फ़रिश्ता मुक़र्रर फ़रमाईंदो जेके हिन दुरूद के रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में पहुचाईंदा, जैसा रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो रूह मुबारक ख़ुशि थींदो। पोइ अल्लाह पाक उन फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो त उन दुरूद पढ़ण वारे जे लाइ क़यामत ताईं मग़फ़िरत जी दुआ कंदा रहो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अल क़ौलुल बदी सफ़ो 395। नंबर 1, क़र्ज़ लही वियो। हिक नेक बाने ते 3000 दीनार सोन जा सिक्का क़र्ज़ हो। क़र्ज़ ख़्वाह याने क़र्ज़ ॾींदड़ जॾहिं खाइन्स क़र्ज़ जी वापसी जो मुतालबो कयो त उन नेक बाने खेसि चयो, फ़िलहाल त आउं मजबूर आहियां, मूं वटि पैसा न आहिनि। क़र्ज़ ख़्वाह उन नेक शख़्स ख़िलाफ़ क़ाज़ी वटि दावा दाख़िल कई। क़ाज़ी साहिब उन मक़रूज़ खे घुरायो ऐं संदसि ॻाल्हि ॿुधण खां बाद खेसि 1 महीने जी मोहलत ॾिनी ऐं उनखे ताक़ीद कयाईं त इन ई मुद्दत में क़र्ज़ जी वापसी जो लाज़मी बंदोबस्तु कजां। उहो नेक माण्हू ॾाढो परेशान थियो ऐं सोचणु लॻो त हाणे छा कयां। बहरहाल हू कंहिं जॻह ते वेही अल्लाह ताला जी बारगाह में आजिज़ी ऐं इनकिसारी सां मुतवजे थियो ऐं गॾोगॾु रहमत वारे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद व सलाम पढ़णु शुरू करे ॾिनई। जॾहिं कुझु ॾींहं गुज़रिया त हुन राति जो हिकु ख़्वाबु ॾिठो। को चवण वारो चई रहियो हो त परेशान न थियो, तव्हांजो सॼो क़र्ज़ अदा थी वेंदो। तूं सल्तनत जे वज़ीर अली बिन ईसा वटि वञ ऐं खेसि चओ त मूंखे क़र्ज़ अदा करण लाइ 3000 दीनार ॾिए। उहो नेक बानो जॾहिं जाॻियो त ॾाढो ख़ुशि थियो, पर साॻे वक़्तु इहो सोचे परेशान थियो त मूं वटि ख़्वाब खे सच साबित करण लाइ का निशानी कान्हे। जेकॾहिं वज़ीर साहिब दलील या का निशानी पुछी त आउं छा जवाबु ॾींदुसि। उन नेक बाने जो चवणु आहे त उहो सोचींदे ॿी राति अची वई। जॾहिं आउं सुतुसि त मुंहिंजी क़िस्मत जाॻी पई ऐं भाग खुली पिया। आक़ाए दो जहां रहमत आलमियान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जो ख़्वाब में दीदार नसीब थियो, हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम बे अली बिन ईसा वज़ीर वटि वञण जो हुकुम इरशाद फ़रमायो। जॾहिं अखि खुली त ख़ुशीअ जी का हद न हुई। 3 राति बे उम्मत जा वाली नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ख़्वाब में तशरीफ़ वठी आया ऐं हुकुम फ़रमायाऊं त वज़ीर बिन अली ईसा वटि वञो। मूं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, का निशानी या को दलील इरशाद फ़रमायो जेको आउं वज़ीर खे ॾेई सघां। इहो ॿुधी सुवालुनि जूं झोलियूं भरण वारे दाता, सखावत जा दरिया वहण वारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो, जेकॾहिं वज़ीर तोखां निशानी पुछे त चइजांसि त तूं फ़जर जी नमाज़ खां पोइ कंहिंसां ॻाल्हाइण खां पहिरियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते 5000 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहीं, जंहिंखे अल्लाह पाक ऐं किरामन कातिबीन खां सवाइ केर बि नथो ॼाणे। इहो इरशाद फ़रमाए सैयद आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तशरीफ़ वठी विया। आउं सुबुह जो बेदार थियुसि, फ़जर जी नमाज़ पढ़ी मस्जिद खां ॿाहिरि निकितुसि। गौर कयुमि त ख़बर पई त अॼु मिलियल मोहलत खे 1 महीनो पूरो थी चुको आहे। आउं वज़ीर अली बिन ईसा जे घर पहुतुसि ऐं खेसि सॼी हक़ीक़त बयानु करे ॿुधाई। जॾहिं वज़ीर साहिब निशानी पुछी ऐं आउं खेसि आका करीम रसूल अज़ीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान ॿुधायो त वज़ीर साहिब ख़ुशीअ में झूमण लॻो ऐं घर वियो ऐं 9000 दीनार खणी आयो। मां 3000 दीनार मूंखे ॾेई चयाईं, हीउ तुंहिंजो क़र्ज़ु लाहिण लाइ।
हे वरी 3000 दीनार ॿिया ॾेई चयाईं ही तुंहिंजे घर जे ख़र्च लाइ आहिनि। वरी 3000 दीनार ॾेई चयाईं ही तुंहिंजे कारोबार लाइ आहिनि। जॾहिं मूंखे रुख़्सत करणु लॻो त क़सम ॾेई चयाईं मुंहिंजा भाउ तूं मुंहिंजो दीनी भाउ आहीं, ही महबत वारो ताल्लुक़ न टोड़जांइ ऐं जॾहिं बि को कमु हुजई या कंहिं शइ जी ज़रूरत पेश अचई त बेधड़क मूं वटि हलियो अचिजांइ, मां तुंहिंजो मसइलो हल करे छॾींदुसि। उन नेकबाने जो बयानु आहे त आउं पैसा खणी सिधो क़ाज़ी साहिब जे कोर्ट पहुतुसि। जॾहिं ॿिन्ही खे अदालत में सॾु थियो त आउं अॻिते वधी 3000 दीनार क़ाज़ी साहिब जे आॾो रखी छॾिया। क़ाज़ी साहिब पुछियो तूं त सफ़ा ग़रीब ऐं कंगाल हुएं, पोइ हीअ एतिरी रक़म किथां आई? मूं सॼो क़िस्सो बयानु करे ॿुधायो। क़ाज़ी साहिब ॿुधी ख़ामोश थी वियो, पोइ उथी घर हलियो वियो ऐं घरां 3000 दीनार खणी आयो ऐं चयाईं मां बि उन्हीअ मदीने वारे मीर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहियां। तुंहिंजो सॼो कर्ज़ मां पाण अदा थो करियां। जॾहिं कर्ज़ ख़्वाह इहो सॼो मामिलो ॾिठो त चयाईं मां अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी रिज़ा लाइ हिन जो कर्ज़ मुआफ़ थो करियां। इहो ॾिसी उन मक़रूज़ शख़्स क़ाज़ी खे चयो साईं तव्हांजी वॾी महिरबानी, हाणे तव्हां पंहिंजा पैसा वापसि वठो छाकाणि त हाणे मूंखे इन्हनि पैसनि जी ज़रूरत न रही। क़ाज़ी साहिब चयो मूं अल्लाह ऐं उन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी महबत में जेके पैसा ॾिना आहिनि उहे वापसि न वठंदुसि। ही दीनार हाणे तुंहिंजा ई आहिनि, तूं ई इन्हनि खे खणी वञ। उन नेकबाने जो चवणु आहे त पहिरीं आउं कर्ज़ में जकड़ियल हुयुसि, लेकिन हींअर आउं 12000 दीनार खणी घर आयुसि। मुंहिंजो कर्ज़ बि मुआफ़ थी वियो, घर जो ख़र्च बि मिली वियो ऐं कारोबार लाइ सुठी रक़म बि मिली वई। इहे सभु बरकतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ण जे करे ज़ाहिर थियूं। जज़्बुल क़ुलूब सफ़ो 237 मुलख़्ख़सन मुश्किल जो सर पे आ पड़ी तेरे ही नाम से टली, मुश्किल कुशा है तेरा नाम तुझ पर दुरूद और सलाम, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ण जूं बरकतूं। ए आशिक़ाने रसूल, दुरूद शरीफ़ पढ़ण वारनि जूं मुश्किलातूं छो न ख़तमु थींदियूं? जो दुरूद पढ़ण वारनि ते अल्लाह पाक जूं रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो जंहिं मूं ते हिकु दफ़ो दुरूद पढ़ियो अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे। मुस्लिम सफ़ो 172 हदीस 912। क़ाज़ी अबू अब्दुल्ला सुकाकी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था अल्लाह पाक जंहिं बाने ते हिकु रहमत नाज़िल फ़रमाए त उहा रहमत उन लाइ दुनिया ऐं उन में जेको कुझु आहे उन्हनि सभिनी खां बहितर हूंदी आहे। त पोइ 10 रहमतुनि बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? अल्लाह पाक दुरूद शरीफ़ पढ़ण वारे खां उन्हनि 10 रहमतुनि जे सबबु केतिरियूं भलायूं ऐं केतिरियूं बलाऊं ऐं मुसीबतूं दूर फ़रमाईंदो ऐं उन्हनि रहमतुनि जे सबबु खेसि केतिरियूं बरकतूं अता थींदियूं। शेख अबू अताउल्लाह रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था अल्लाह पाक जंहिं ते हिकु रहमत नाज़िल फ़रमाए त उहा रहमत उन जी दुनिया ऐं आख़िरत जे सभिनी मुआमलनि में किफ़ायत कंदी, त पोइ उन शख़्स जो छा मक़ाम हूंदो जंहिं ते 10 रहमतूं नाज़िल थियनि। हज़रत शेख अबू अब्दुल्लाह रज़ा रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था रहमत इनाम खे चवंदा आहिनि। दुरूद शरीफ़ पढ़ण वारे शख़्स खे अल्लाह पाक दुनिया सां गॾु आख़िरत में बि इनामनि सां नवाज़ींदो। ही त संदन करम आहे, न त असां में त अहिड़ी ॻाल्हि नाहे। वालिद आला हज़रत अल्लामा मौलाना नक़ी अली ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था वॾा वॾा उलमाए किराम ऐं आइम्माए दीन याने वॾा वॾा इमाम फ़रमाइनि था हिकु दुरूद पाक दुनिया ऐं माफ़ी हा याने दुनिया ऐं जेको कुझु दुनिया में आहे इन्हनि सभिनी खां बहितर ऐं ॿिन्ही जहाननि लाइ काफ़ी आहे। उन जो सवाबु 1000 सालनि जी इबादत जे सवाब खां वधीक ऐं उन जो मर्तबो जिस्मानी माली ऐं ज़बान जे ज़रिए कयल अक्सर इबादतुनि खां आला आहे। याने ही नफ़ली इबादतूं फ़राइज़ वाजिबात ऐं सुनन मुअक्किदा वग़ैरह पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि ऐं ही फ़ज़ल ऐं इनायत हिन बाबरकत उम्मत ते उन साहिब दौलत
सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बदौलत आहे, न त असां किथे अहिड़ी इज़त ऐं करम जे लाइक़ आहियूं। बारगाह रिसालत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम में कंहिं शाइर हिकु ॾाढी सुहिणी नात चई आहे। उन जा कुझु शेर आहिनि। कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है। हम अपने अमाल जानते हैं, हम अपनी निस्बत से कुछ नहीं हैं, तुम्हारे दर की अजीम निस्बत मताए अज़मत बनी हुई है। यही है खालिद असास रहमत, यही है खालिद बिनाए अज़मत। नबी का इरफां बंदगी है, नबी का इरफां ज़िंदगी है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सभिनी अमलन का अफ़ज़ल हज़रत अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, हिन में को शक नाहे त शबे असरा जे घोट मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़णु सभिनी अमलन का अफ़ज़ल आहे। ही उन्हनि मलाइकनि जो ज़िक्र आहे जेके जन्नत जे अतराफ़ में रहनि था। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद पाक जी बरकत इहा आहे त जॾहिं उहे मलाइक नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि त जन्नत कुशादा थी वेंदी आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। दुरूद पाक जा मक़सद ऐं फ़ाइदा। हज़रत अल्लामा अबू अब्दुल्लाह हुसैन बिन हसन हलीमी रहमतुल्लाह अलैह वफ़ात 403 हिजरी फ़रमाइनि था, दो आलम जे मालिक ऐं मुख़्तार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ण जो हिकु मक़सदु ही आहे त अल्लाह पाक जो हुकुम मञीदे संदसि क़ुर्ब हासिल कयो वञे, ऐं ॿियो मक़सदु ही आहे त पाण सॻोरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो असां ते जेको हक़ आहे उहो अदा कयो वञे। हज़रत इमाम इज़्ज़ुद्दीन अब्दुस्सलाम रहमतुल्लाह अलैह वफ़ात 600 हिजरी बे इन्हनि जी पैरवी कंदे इरशाद फ़रमायो, असांजो हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद पाक मोकिलणु संदन लाइ कंहिं बि क़िस्म जी सिफ़ारिश जो सबबु नाहे थींदो, छो त असां जहिड़ा इंसान इन्हनि जहिड़ी हस्ती जी सिफ़ारिश कीअं था करे सघनि। अलबत्ता अल्लाह पाक असांखे हुकुम ॾिनो आहे त असां पंहिंजे मोहसिन आज़म सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे एहसाननि जो बदिलो ॾियूं, ऐं जेकॾहिं ईअं न करे सघूं त पोइ संदन हक़ में दुआ कयूं, जीअं त असीं पंहिंजे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे एहसाननि जो बदिलो ॾियण खां आजिज़ आहियूं। उन करे अल्लाह पाक असांखे संदन मथां दुरूद पाक मोकिलण जी तालीम ॾिनी आहे। हज़रत इब्ने अरबी रहमतुल्लाह अलैह इरशाद फ़रमाइनि था, हुज़ूर नबी रहमत शफ़ीए उम्मत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ण जो फ़ाइदो ख़ुदि पढ़ण वारे खे थींदो आहे, छो त इहा ॻाल्हि सुठे अक़ीदे ख़ालिस नियत इज़हार महबत हमेशा फ़र्मा बरदार रहण ऐं सरकारे अबदे क़रार शाफ़िए रोज़े शुमार जनाब अहमद मुख़्तार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे वासिते मुबारक खे मोहतरम सम्झण जे तरफ़ रहनुमाई कंदी आहे। अल मवाहिबुल लुदनिया 506/2 दुरूद शरीफ़ पढ़ण सां छा नाहे मिलंदो। हज़रत शेख अब्दुल हक़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, दुरूद शरीफ़ सां मुसीबतूं टरी वेंदियूं आहिनि, बीमारियुनि खां शिफ़ा मिलंदी आहे, ख़ौफ़ ख़तमु थींदो आहे, ज़ुल्म खां नजात मिलंदी आहे, दुश्मननि ते फ़तह हासिल थींदी आहे, अल्लाह जी रिज़ा हासिल थींदी आहे, ऐं दिलि में इन जी महबत पैदा थींदी आहे। फ़रिश्ता इन जो ज़िक्र कंदा आहिनि, अमल मुकमल थींदा आहिनि, दिलि ऐं जान असबाब ऐं माल खे पाकीज़गी हासिल थींदी आहे, पढ़ण वारो ख़ुशहाल थी वेंदो आहे, बरकतूं हासिल थींदियूं आहिनि, औलाद दर औलाद में 4 नस्लुनि ताईं बरकत रहंदी आहे। दुरूद शरीफ़ पढ़ण सां क़यामत जी दहशत खां नजात मिलंदी आहे, सकरात में आसानी थींदी आहे, दुनिया जी तबाही खां बचाव थींदो आहे, तंगदस्ती ख़तमु थींदी आहे, विसरियल शयूं यादि ईंदियूं आहिनि, फ़रिश्ता दुरूद शरीफ़ पढ़ंदड़ खे घेरे में वठंदा आहिनि। जॾहिं दुरूद शरीफ़ पढ़ण वारो पुल सिरात तां गुज़रंदो त नूर पखिड़िजी वेंदो ऐं हू साबित क़दम थी
अख छिंभ में नजात हासिल कंदो। अज़ीम सआदत इहा आहे त दुरूद शरीफ़ पढ़ण वारे जो नालो हुज़ूर सरापा नूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयो वेंदो आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी महबत वधंदी आहे। महासिन नबवी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दिल में घर करे वेंदा आहिनि। कसरत सां दुरूद पाक पढ़ण सां हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो तस्वुर ज़हन में क़ाइम थी वेंदो आहे। ख़ुश नसीबन के क़ुर्बत मुस्तफ़वी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो दर्जो हासिल थींदो आहे। ख़्वाब में सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो दीदार नसीब थींदो आहे। क़यामत जे ॾींहुं मदनी ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां मुसाफ़हो करण याने हथ मिलाइण जी सआदत नसीब थींदी आहे। फ़रिश्ता मरहबा चवंदा ऐं महबत रखंदा आहिनि। फ़रिश्ता इन जे दुरूद खे सोन जे क़लम सां चांदी जे तख़्तुनि ते लिखंदा आहिनि ऐं इन लाइ दुआए मग़फ़िरत कंदा आहिनि। ज़मीन ते सैर कंदड़ फ़रिश्ता इन जे दुरूद शरीफ़ के मदनी सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह बेकस पनाह में उन पढ़ण वारे ऐं संदसि पीउ जे नाले सां गॾु पेश कंदा आहिनि। जज़्बुल क़ुलूब सफ़ो 229। ताजदारे हरम ए शहनशाह दी तुम पे हरदम करोड़ों दुरूद व सलाम हो निगाहे करम मुझ पे या सैयदुल मुरसलीन तुम पे हरदम करोड़ों दुरूद व सलाम। अब बुला लो मदीने में अत्तार को अपने कदमों में रख लो गुनहगार को कोई इसके सिवा आरज़ू ही नहीं तुम पे हरदम करोड़ों दुरूद व सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम। नंबर 2 हर मुसीबत में कम अचण वारो फ़रिश्तो। सिलसिले क़ादरिया रज़विया अत्तारिया जे मशहूर बुज़ुर्ग हज़रत अबू बकर शिबली बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मूं पंहिंजे फ़ौत थियल पाड़ेसीरे खे ख़्वाब में ॾिठो ऐं खाइंसि पुछियो, अल्लाह पाक तोसां कहिड़ो मुआमिलो कयो? हुन चयो, मुंहिंजो वॾियुनि सख़्तियुनि सां वास्तो पियो। मुनकर ऐं नकीर क़बर में सुवाल जवाब कंदड़ फ़रिश्तनि जे सवालनि जा जवाब बि मूंखां न पिया थी सघनि। मूं दिलि में सोचियो त शायदि मुंहिंजो ख़ात्मो ईमान ते न थियो आहे। ओचितो आवाज़ आयो, दुनिया में ज़बान के गैर ज़रूरी इस्तेमाल करण जे करे तोखे हीअ सज़ा ॾिनी पई वञे। अज़ाब जा मलाइक मुंहिंजे तरफ़ वधण लॻा त ओचितो हिकु साहिब जेके ॾाढा ख़ूबसूरत ऐं ख़ुशबूदार हुआ मुंहिंजे ऐं अज़ाब जे विच में अची विया ऐं हुन मूंखे मुनकर ऐं नकीर जे सवालनि जा जवाब यादि ॾियारिया ऐं मूं उन्हनि मुताबिक़ मुनकर ऐं नकीर जे सवालनि जा जवाब यादि ॾियारिया ऐं मूं उन ई मुताबिक़ मुनकर ऐं नकीर खे सवालनि जा जवाब ॾिना। अल्हम्दुलिल्लाह अज़ाब मूंखां टरी वियो। मूं उन बुज़ुर्ग खे अर्ज़ु कयो, अल्लाह पाक तव्हां ते रहम फ़रमाए, तव्हां केरु आहियो? उन फ़रमायो, तुंहिंजे तमामु घणो दुरूद शरीफ़ पढ़ण जी बरकत सां मां पैदा थियो आहियां ऐं मूंखे हर मुसीबत जे वक़्तु तुंहिंजी मदद करण जी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। अल क़ौलुल बदी सफ़ो 260। आपका नामे नामी ए सल्ले अला हर जगह हर मुसीबत में काम आ गया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। क़ब्र में आका छो नथा अची सघनि? सुभान अल्लाह। कसरत दुरूद शरीफ़ जी बरकत सां मदद करण लाइ क़ब्र में जेकॾहिं फ़रिश्तो अची सघे थो त पोइ सभिनी फ़रिश्तनि जा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम करम छो नथा फ़रमाए सघनि? कंहिं सही फ़रियाद कई आहे, मैं गोर अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका, रोशन मेरी तुरबत को लिल्लाह शहा करना, जब नज़अ का वक्त आए दीदार अता करना। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। पुल सिरात ते नूर। आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पुल सिरात लाइ नूर आहे। जेको माण्हू जुमे जे ॾींहुं मूं ते 80 भेरा दुरूद पाक मोकिलींदो आहे, अल्लाह पाक उन जा 80 सालनि जा गुनाह मुआफ़ करे छॾींदो आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। जिस्म ऐं रूह जी सलामती।
जिस्म ऐं रूह जी सलामती। हिकु दाना जो कौल आहे, जिस्म जी सलामती घटि खाइण में आहे ऐं रूह जी सलामती गुनाहनि जी घटिताई में आहे ऐं दीन जी सलामती ख़ैरुल अनाम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण में आहे। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 9। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हुज़ूर उम्मत जे दुरूद पाक सां ख़ुशि थींदा आहिनि। तमामु वॾे आशिक़ रसूल हज़रत अल्लामा शेख यूसुफ़ बिन इस्माइल नबहानी रहमतुल्लाहि तआला अलैहि फ़रमाइनि था, हज़रत इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि खां दुरूद पाक जे बारे में हिकु सुवाल कयो वियो, जंहिं ते उन्हनि इरशाद फ़रमायो, अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उम्मत जे दुरूद पाक पढ़ण सां ख़ुशि थींदा आहिनि। हो दुरूदो सलाम मेरे लब पर नदाम, हर घड़ी दम बदम ताजदारे हरम, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 3, बीमारी का शिफ़ा मिली वई। हिकु दफ़े ख़लीफ़ा हारून रशीद रहमतुल्लाह अलैहि बीमार थी पिया। ॾाढो इलाज करायाऊं पर शिफ़ा न मिली सघी। इन ई हालत में 6 महीना गुज़री विया। हिकु ॾींहुं उन्हनि खे ॼाण मिली त हज़रत शेख अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैहि इन्हनि जी महफ़िल जे वेझो खां गुज़री रहिया आहिनि त पाण इन्हनि खे पाण वटि तशरीफ़ वठी अचण जी दरख़्वास्त कई। जॾहिं हज़रत शेख अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैहि तशरीफ़ वठी आया त इन्हनि खे ॾिसी करे फ़रमायाऊं, फ़िक्र न कयो, अल्लाह पाक जी रहमत सां अॼु ई आराम अची वेंदो। पर उन्हनि दुरूद पाक पढ़ी बादशाह जे जिस्म ते हथु घुमायो त हू उन ई वक़्तु फ़ौरन तंदुरुस्त थी विया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद, तावीज़ हर बला है सल्ले अला मुहम्मद। मुंहिंजे हबीब ते कसरत सां दुरूद मोकिलियो। अल्लाह पाक हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम ते वही नाज़िल फ़रमाई, ए मूसा, छा तूं इहो चाहीं थो त मां तोसां एतिरो वेझो थी वञा जेतिरो तो वारी ज़बान सां तुंहिंजो कलाम, तुंहिंजे दिलि सां तुंहिंजा ख़्याल, तुंहिंजे बदन सां तुंहिंजो रूह ऐं तुंहिंजे अखियुनि सां तुंहिंजी नज़र जो नूर वेझो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, जी हा ए मुंहिंजा रब। अल्लाह पाक इरशाद फ़रमायो, पोइ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पाक पढ़ंदो कर। हिलियतुल औलिया 33/6 रक़म 77-16। नूह खलील व मूसा व ईसा सब का है आका नाम मोहम्मद, पाए मुरादे दोनों जहां में जिसने पुकारा नाम मोहम्मद, दोनों जहां में दुनिया व दी में है एक वसीला नाम मोहम्मद, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 4, राह मदीना में फ़र्ज़न का बाद का बि इबादत दुरूद पाक जे बराबरि नाहे। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि फ़रमाइनि था, जॾहिं मां मक्के खां मदीने शरीफ़ ॾांहुं रवानो थियुसि त शेख अब्दुल वहाब मुत्तक़ी रहमतुल्लाह अलैहि याने मुंहिंजे पीरो मुर्शिद फ़रमायो, हिन राह में फ़र्ज़नि खां पोइ का बि इबादत दुरूद पाक जे बराबरि नाहे। पंहिंजो समूरो वक़्तु इन में सर्फ़ कर, याने मक्के खां मदीने जे सफ़र दौरान हर वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़ंदा रहो। मूं अर्ज़ु कयो, छा को ख़ासि तादाद आहे? फ़रमायाऊं, हिते को ख़ासि तादाद कोन्हे, एतिरो पढ़ जो दुरूद शरीफ़ जे रंग में रंगजी वञी ऐं इन में मुस्तग़रक़ थी वञी, याने दुरूदो सलाम में मुकम्मल ग़र्क़ थी वञो। यूं मुझको मौत आए तुम्हारे दियार में, चौखट पे सर हो लब पे दुरूदो सलाम हो, बेकार गुफ्तगू से मेरी जान छूट जाए, हर वक्त काश लब पे दुरूदो सलाम हो, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हिक ॾींहं में 1000 दफ़ा दुरूद पाक पढ़ण जी फ़ज़ीलत। रहमत आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने जन्नत निशान आहे, जेको मूं ते हिक ॾींहं में 1000 दफ़ा दुरूद पाक पढ़ंदो, उहो एसि ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजी जाइ न ॾिसे। अत तरग़ीब व तरहीब
328/2 हदीस 22 सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद 5 सलाम मोकिलींदड़नि खे सलाम जो जवाब। हज़रत सुलेमान बिन सुहैम रहमतुल्लाह अलैह बयान कनि था, मूं ख्वाब में बीबी आमिना जे लाल रसूल बेमिसाल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो दीदार कयो त मूं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, जेके माण्हू अव्हां जी बारगाह में हाज़िर थी अव्हां ते सलाम पेश कनि था, छा अव्हां उन्हनि जे सलाम खां वाक़िफ़ थींदा आहियो? हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, हा, ऐं मां उन्हनि खे सलाम जो जवाब बि ॾींदो आहियां। हयातुन नबी अल बिहक़ी सफ़ो 105 रक़म 19। हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि तआला अलैह लिखनि था, ख़्याल रखो त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिक वक़्त में बेशुमार दुरूद पढ़ंदड़नि ॾांहुं हिक जहिड़ी याने बराबरि तवजो रखंदा आहिनि, सभिनी जे सलाम जो जवाबु ॾींदा आहिनि। जीअं सिजु हिक ई वक़्त में सॼी दुनिया ते तवजो कंदो आहे, अहिड़ीअ तरह आसमान नबूवत जा ही सिज बि हिक ई वक़्त में सभिनी जा दुरूद ऐं सलाम ॿुधंदा आहिनि ऐं इन जो जवाब बि ॾींदा आहिनि, पर इन में पाण सॻोरनि सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे का तकलीफ़ महसूसु न थींदी आहे। ऐं ईअं छो न हुजे, छो त पाण मज़हरे ज़ाते किबरिया आहिनि। जीअं रब तआला हिक ई वक़्त में सभिनी जूं दुआऊं ॿुधंदो आहे, ईअं ई संदसि महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम बि उन जी अता सां हिक ई वक़्त में बेशुमार आशिक़नि जा दुरूदो सलाम ॿुधंदा आहिनि। मिरआतुल मनाजी 101/2। बारगाह रिसालत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में बिरादर आला हज़रत मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कनि था, ए मदीने के ताजदार सलाम, ए गरीबों के गम गुसार सलाम, उस जवाब सलाम के सदक़े ता क़यामत हों बेशुमार सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 6 बारगाह रिसालत का सलाम। हज़रत मोहम्मद बिन यहया किरमानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, असां हज़रत अबू अली बिन शाज़ान रहमतुल्लाह अलैह वटि वेठा हुआसीं त ओचितो हिकु अजनबी नौजवान आयो ऐं सलाम करे हिन हज़रत अबू अली बिन शाज़ान रहमतुल्लाह अलैह जी बारगाह में पुछियो। असां उन्हनि ॾांहुं इशारो कयो त ही आहिनि। उन नौजवान हज़रत अबू अली बिन शाज़ान रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, ए शेख, मूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ख्वाब में ज़ियारत कई। उन्हनि मूंखे फ़रमायो, तूं अबू अली बिन शाज़ान खे ॻोल्हि, जॾहिं उन सां मुलाक़ात थिए त खेसि मुंहिंजो सलाम चइजां। उहो नौजवान जॾहिं हलियो वियो त हज़रत अबू अली बिन शाज़ान रहमतुल्लाह अलैह तमामु घणो रुना ऐं रोई फरमायाऊं, आऊं पंहिंजे अंदरि को अहिड़ो कमाल नथो ॾिसां जंहिं सबबु मूंखे अहिड़ी सआदत मिली, सवाइ उन ॻाल्हि जे त मां हदीस शरीफ़ पढ़ंदो रहंदो आहियां ऐं जॾहिं बि हदीसनि में हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो नालो मुबारक ईंदो आहे त हर दफ़े हर भेरे दुरूद पाक पढ़ंदो आहियां। रावी बयानु करे थो, इन वाक़े खां 2 या 3 महीना पोइ हज़रत अबू अली बिन शाज़ान रहमतुल्लाह अलैह जो इंतकाल थी वियो। वो सलामत रहा क़यामत में, पढ़ लिए जिसने दिल से 4 सलाम, मेरे प्यारे पे मेरे आका पर मेरी जानिब से लाख बार सलाम, मेरी बिगड़ी बनाने वाले पर भेज ए मेरे किरदगार सलाम। ए आशिक़ाने रसूल, हिन शेर में लाख बार सलाम जा लफ़्ज़ आहिनि। जेकॾहिं को शख़्स इहो शेर पढ़े थो त इन जे तरफ़ां सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में लख भेरा सलाम पेश थी वेंदा इंशा अल्लाह। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया फरमाइनि था, अहिड़ीअ तरह जॾहिं असीं मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम चवंदा आहियूं त असां बि सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में लखें सलामनि जो तोहफ़ो पेश करे वठंदा आहियूं। मुख़्तलिफ़ महफ़िलुनि ऐं इज्तिमाअनि में जॾहिं सलाम रज़ा पढ़ण जो वक़्तु ईंदो आहे त कुझु माण्हुनि जा चप बंदि हूंदा आहिनि ऐं सलाम पढ़ण में सुस्ती कंदा आहिनि। अहिड़ीअ तरह केॾी महिल नात ख़्वां सलाम पढ़ंदे पढ़ंदे बार बार ही मिसरो मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम पढ़ण जे बजाए ॿियो शेर शुरू करे ॾींदा आहिनि। उन महिल मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि ईंदी आहे त
त हू फ़ज़ीलत खां महरूम रहिजी विया जो मुस्तफ़ा जान रहमत पे लाखो सलाम पढ़ण खां सवाइ ॿियो मिसराओ शुरू करे छॾियो। ही सम्झण जी ॻाल्हि आहे जॾहिं सलावात ऐं सलाम पढ़ण जे लाइ ई पे बीठा आहियूं वक़्तु बि ॾेई रहिया आहियो त पोइ चपनि खे बि थोरी हरकत ॾियो ऐं ज़बान खे बि मौक़ो ॾियो त सलाम पढ़े असांजो हिकु भेरो मुस्तफ़ा जान रहमत पे लाखो सलाम चवण सां असांजे तरफ़ां हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में लखें सलाम अर्ज़ थी विया ऐं उन्हनि लखनि मां हिकु सलाम जो जवाब बि जेकॾहिं असांखे मिली वियो त ख़ुदा जो कसम दुनिया ऐं आख़िरत में असांजो बेड़ो पार थी वेंदो इंशा अल्लाहुल करीम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत जो हिकु ध्यान तलब वाक़ियो 7। पंहिंजे वक़्त जा मुहद्दिस हज़रत अबू सुलेमान मोहम्मद बिन हुसैन रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था नूर वारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मूंखे ख़्वाब में फ़रमायो अबू सुलेमान जॾहिं तूं हदीस पढ़ंदे मूंखे यादि कंदो आहीं ऐं मूं ते दुरूद पढ़ंदो आहीं त वसल्लम छो नहीं चवंदो। इन में 4 हर्फ़ आहिनि हर हर्फ़ जे बदिले 10 नेकियूं हूंदियूं आहिनि तंहिं करे तूं 40 नेकियूं छॾे ॾींदो आहीं। अल क़ौलुल बदी सफ़ो 464। हिन जो मतिलबु हीउ थियो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण सां सवाबु वधीक मिलंदो पर जेकॾहिं वसल्लम न पढ़ंदासीं त सवाबु घटि थी वेंदो। इन करे दुरूद सां गॾु सलाम बि पढ़िजे त सवाबु वधीक थींदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 8 आशिक़े दुरूद जो मक़ाम। हज़रत शेख अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैह हिकु ॾींहुं बगदाद शरीफ़ जे हिकु तमामु वॾे आलिम हज़रत अबू बकर बिन मुजाहिद रहमतुल्लाह अलैह वटि आया। हज़रत अबू बकर बिन मुजाहिद फ़ौरन उथी बीठा खेनि गले लॻायो पेशानी चुमी वॾी इज़त सां पंहिंजे भरिसां वेहारियो। हाज़रीन अर्ज़ु कयो या सय्यदी तव्हां ऐं अहले बगदाद त काल्ह ताईं इन्हनि खे दीवानो चवंदा हुआ पर अॼु इन जी एतिरी इज़त छो पिया कयो। जवाब में फ़रमायाऊं मूं ईअं बेसबब नाहे कयो। अल्हम्दुलिल्लाह अॼु राति मूं ख़्वाब में ईमान अफ़रोज़ मंज़र ॾिठो त अबू बकर शिबली बारगाह रिसालत में हाज़िर थिया त सरकार दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पाण उथी बीठा खेनि पंहिंजे सीने सां लॻायो ऐं पेशानी चुमी खेनि पंहिंजे भरिसां वेहारियो। मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम शिबली ते एॾी शफ़क़त छो जो सबबु छा आहे। अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ग़ैब जी ख़बर ॾींदे फ़रमायो ही हर नमाज़ खां पोइ ही आयत पढ़ंदो आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। सीपारो 11 सूरह तौबा आयत नंबर 128 ऐं उन खां पोइ मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे। बेअदद और बेअदद तस्लीम बेशुमार और बेशुमार दुरूद बैठते उठते जागते सोते हो इलाही मेरा शिआर दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 9 घणो दुरूद पाक न पढ़ा हा त हलाक थी वञा हा। हज़रत शेख हुसैन बिन अहमद क़वास बिसाती रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था मूं अल्लाह पाक खां सुवाल कयो त आउं ख़्वाब में अबू सालेह मुअज़्ज़िन रहमतुल्लाह अलैह खे ॾिसणु चाहियां थो। मुंहिंजो अर्ज़ु क़बूल पियो ऐं मूं ख़्वाब में खेनि सुठी हालत में ॾिठो त पुछियोमांसि ए अबू सालेह अवां कीअं आहियो। फ़रमायाऊं ए अबुल हसन जेकॾहिं मूं सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामीअ ते घणो दुरूद शरीफ़ न पढ़ियो हुजे हा त मां हलाक याने बर्बाद थी वञा हा। सआदतुद्दारैन सफ़ो 136। ज़ाते वाला पे बार बार दुरूद बार बार और बेशुमार दुरूद बैठते उठते जागते सोते हो इलाही मेरा शिआर दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 10 तकलीफ़ जी हालत में दुरूद पढ़णु। हज़रत अब्दुर्रहमान बिन अहमद रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था मां हिकु दफ़े हमाम में वियुसि त उते
किरी पियुसि, जंहिंजे करे हथ में सख़्तु सूर ऐं सोज थी पई। राति जो इन्ही तकलीफ़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदे पढ़ंदे सुम्ही पियुसि। ख्वाब में प्यारे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी। मूं इल्तिजा कंदे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, पाण मूंखे फ़रमायाऊं, ए मुंहिंजा पुट, तकलीफ़ जी हालत में तुंहिंजे दुरूद पढ़ण मूंखे बेचैन करे छॾियो। सुबुह जो जॾहिं उथियुसि त प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बरकत सां सूर ऐं सोज जो को बि नालो निशान न हो। अल क़ौलुल बदी सफ़ो 328। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 11 दुरूद शरीफ़ लिखण वारे जी मग़फ़िरत थी वई। हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मुंहिंजो हिकु दीनी भाउ हो। संदसि इंतक़ाल खां पोइ मूं खेसि ख़्वाब में ॾिठो ऐं पुछियो, मा फ़अलल्लाहु बिक, याने अल्लाह पाक तव्हां सां कहिड़ो मुआमिलो फ़रमायो? हुन जवाबु ॾिनो, अल्लाह पाक मूंखे बख़्शे छॾियो। मूं पुछियो, कहिड़े अमल जे करे? चयाईं, मां हदीस शरीफ़ लिखंदो हुयुसि। जॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर ईंदो हो त मां सवाब जी नियत सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखंदो हुयुसि। इन्ही अमल जी बरकत सां मुंहिंजी मग़फ़िरत थी वई। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 12 फ़रिश्तनि जी इमामत। हज़रत हफ्स बिन अब्दुल्लाह रहमतुल्लाह अलैह बयान कनि था त हज़रत अबू ज़ुरआ रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात खां पोइ मूं खेनि ख़्वाब में ॾिठो त हू आसमाने दुनिया में फ़रिश्तनि खे नमाज़ पढ़ाए रहिया हुआ। मूं पुछियो, तव्हां ही मक़ाम कीअं हासिल कयो? हुन जो जवाबु ॾिनो, मूं पंहिंजे हथ सां हिकु लख हदीसूं लिखियूं आहिनि ऐं मां हर हदीस में अन नबी खां पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे ऐं हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, याने जंहिं शख़्स मूं ते हिकु भेरो दुरूद पढ़ियो, अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे। तारीख़ बगदाद 334/10 रक़म 5469। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 13 किताबनि में दुरूद पाक लिखण जी बरकत। हज़रत अबू सालेह अब्दुल्ला बिन सालेह सूफ़ी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, हिकु मुहद्दिस खे ख़्वाब में ॾिठो वियो ऐं खाइणसि पुछियो वियो, अल्लाह पाक तोसां छा मुआमिलो कयो? हुन जवाबु ॾिनो, अल्लाह पाक मूंखे बख़्शे छॾियो। खाइणसि पुछियो वियो, कहिड़े सबबु जे करे? हुन चयो, पंहिंजे किताबनि में अल्लाह पाक जे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद पाक लिखण जे सबबु। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 15 कसरत सां दुरूद जी बरकत सां दीदारे मुस्तफ़ा। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रहमत रदी अल्लाह अन्हु पंहिंजे भाउ हज़रत उस्मान रदी अल्लाह अन्हु सां मुलाक़ात लाइ विया, जेके तमामु घणो ख़ुशि नज़र अची रहिया हुआ। ख़ुशीअ जो सबबु पुछियो वियो त उन्हनि ॿुधायो, मां अॼु राति ख़्वाब में प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी दीदार सां मुशर्रफ़ थियुसि। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मूंखे हिकु डोल याने थांव ॾिनो जंहिंमें पाणी हो। मूं उहो पाणी पेट भरे पीतो, जंहिंजी थधाण अञा ताईं महसूसु करे रहियो आहियां। हज़रत अब्दुल्ला रदी अल्लाह अन्हु खांसि पुछियो, तव्हांखे ही मक़ाम कीअं हासिल थियो? फ़रमायाऊं, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पाक पढ़ण जे सबबु। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 16 बारगाह रिसालत में दुरूद जो सवाब नज़र करण जी बरकत। शेख अबुल मुवाहिब मोहम्मद शाज़िली रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मूंखे ख्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ियारत जो शर्फ़ हासिल थियो त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मूंखे इरशाद फ़रमायो, तूं क़यामत जे ॾींहुं 1 लख बाननि जी शफ़ाअत कंदे। मूं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, मां हिन लाइक़ कीअं थियुसि? त इरशाद फ़रमायाऊं, इन करे जो तूं मूं ते दुरूद पढ़ी उन जो सवाबु मूंखे नज़र कंदो आहीं। अत-तबक़ातुल कुबरा लिश्शअरानी 101/2 रक़म 318। नोट सवाब नज़र करण जो तरीक़ो इहो आहे त दुरूद पढ़ंदे दिलि में सवाब नज़र करण जी नियत कजे, या पढ़ण खां पहिरियां या पोइ ज़बान सां बि चइजे त हिन दुरूद शरीफ़ जो सवाब जनाब रिसालत मआब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में नज़र करियां थो। नंबर 17
550 मुर्दनि खां अज़ाब क़ब्र दूर थी वियो। अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वटि हिकु औरत आई ऐं अर्ज़ु करणु लॻी, मुंहिंजी जवान धीउ फ़ौत थी वई आहे, मां चाहियां थी त खेसि ख़्वाब में ॾिसां, को अहिड़ो तरीक़ो ॿुधायो जंहिंसां मुंहिंजी मुराद पूरी थी वञे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खेसि कुझु पढ़ण लाइ सेखारियो। उन औरत पंहिंजी धीउ खे ख़्वाब में ॾिठो, पर उन जो हाल इहो हो जो हुन खे तारकोल डामर जा कपिड़ा पातल हुआ, ॻिचीअ में लोह जो तोक हो ऐं पेरनि में ज़ंजीरूं ॿधल हुयसि। उन औरत उहो ख़्वाब हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे ॿुधायो, जंहिं ते खेनि ॾाढो ॾुख थियो। कुझु वक़्त खां पोइ हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह पाण ख़्वाब में उन छोकिरीअ खे जन्नत में ॾिठो, संदन मथे ते ताज हो। छोकिरीअ चयो, ए हसन, छा तव्हां मूंखे सुञाणो था? मां उहा ई छोकिरी आहियां जंहिंजी माउ तव्हां वटि आई हुई ऐं मुंहिंजे ख़राब हालत बाबति अव्हांखे ॿुधायो हो। त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह पुछियो, तुंहिंजी हालत में ही तब्दीली कीअं आई? छोकिरीअ जवाबु ॾिनो, असां अची क़ब्रिस्तान वटां हिकु शख़्स गुज़रियो जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिकु भेरो दुरूद पढ़ियो। उन वक़्तु क़ब्रिस्तान में 550 माण्हुनि ते अज़ाब थी रहियो हो। आवाज़ आयो, हिन शख़्स जे दुरूद जी बरकत सां इन्हनि क़ब्र वारनि तां अज़ाब दूर कयो वञे। हिन वाक़े बाबति मकाशिफ़तुल क़ुलूब में आहे, जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिकु शख़्स जे दुरूद पढ़ण सां एतिरा माण्हू बख़्शिया विया त उहो शख़्स जेको 50 सालनि खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ी रहियो हुजे, छा उहो क़यामत जे ॾींहुं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत हासिल न करे सघंदो? मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 24। फ़ौत थियण वारे वटि दुरूद पढ़ियो वेंदो हो। हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाह अलैह लिखनि था, हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयात ज़ाहिरी में वफ़ात करण वारे जे भरिसां ही चयो वेंदो हो, ए अल्लाह पाक, फ़िलाणे बिन फ़िलाणे जी मग़फ़िरत फ़रमाए, संदसि क़ब्र थधी ऐं वसी कजां, मौत खां पोइ खेसि आराम अता कर, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर्ब खेसि नसीब कर, खेसि पंहिंजो दोस्त बणाए ऐं संदसि रूह खे नेकनि जी रूह तरफ़ बुलंद फरमाए ऐं असांखे हिन सां गॾु अहिड़े घर याने जन्नत में जमा कर जंहिंमें सिहत बाक़ी रहे, ॾुख ऐं थकावट ख़त्म थी वञे। इन खां सवाइ उन माण्हूअ जे वेझो मुसलसल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ियो वेंदो हो, एतिरे ताईं जो संदसि रूह क़ब्ज़ थी वेंदो हो। शरह सुदूर सफ़ो 37। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व स्वहबिहि व बारक वसल्लम। दुरूद पढ़ंदड़ जे साह जी अहमियत। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेको माण्हू मूं ते हिकु भेरो दुरूद मोकिलींदो आहे त अल्लाह पाक उन जे साह मां हिकु अछो ककर पैदा कंदो आहे, पोइ उन ककर खे अल्लाह पाक पंहिंजी रहमत जे दरिया मां फ़ाइदो हासिल करण जो हुकुम ॾींदो। उन खां पोइ उन बादल खे वसण जो हुकुम ॾिनो वेंदो आहे। उन जो जेको क़तरो ज़मीन ते किरंदो आहे उन मां अल्लाह पाक सोन ऐं जेको क़तरो जबलनि ते किरंदो आहे उन मां चांदी पैदा कंदो आहे ऐं जेको क़तरो कंहिं काफ़िर ते किरंदो आहे त उन खे ईमान जी दौलत अता थींदी आहे। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 47। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व स्वहबिहि व बारक वसल्लम। नंबर 18 शफ़ाअत मुस्तफ़ा हासिल करण जो ज़रियो। हिकु शख़्स ग़फ़लत सबबि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ न पढ़ंदो हो। हिकु राति हिन ख्वाब में प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई, लेकिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾांहुं तवज्जो न ॾिनी। उन माण्हू अर्ज़ु कयो, छा अव्हां मूंखां नाराज़ आहियो? प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु ॾिनो, न।
हुन अर्ज़ कयो पोइ अवां मुंहिंजे तरफ़ छो नथा ॾिसो? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मां तोखे नथो सुञाणां। हुन अर्ज़ कयो अवां मूंखे कीअं नथा सुञाणो जॾहिं त मां अवां जी उम्मत जो हिकु फ़र्द आहियां ऐं उलमा चवंदा आहिनि त अवां पंहिंजी उम्मत खे उन खां वधीक सुञाणींदा आहियो जेतिरो हिकु माउ पंहिंजे बच्चनि खे सुञाणींदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो उलमा सच चवनि था पर तो मूंखे दुरूद शरीफ़ जे ज़रिए पंहिंजी यादि नाहे ॾियारी। मां पंहिंजी उम्मतियुनि खे पंहिंजे मथां दुरूद पढ़ण जे मिक़दार जे मुताबिक़ सुञाणींदो आहियां। याने मुंहिंजो जेको उम्मती मूं ते जेतिरो दुरूद पाक पढ़ंदो आहे मां उनखे ओतिरो सुञाणींदो आहियां। उन माण्हूअ जे दिलि में इहा ॻाल्हि वेही वई ऐं जाॻण खां पोइ हुन इहो पाण ते लाज़िम करे छॾियो त हू रोज़ानो हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते 100 दफ़ा दुरूद पढ़ंदो। पोइ हू उन ते अमल बि कंदो रहियो। कुझु वक़्त खां पोइ हुन ॿीहर ख्वाब में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो दीदार कयो। प्यारे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो हाणे मां तोखे सुञाणां थो ऐं क़यामत जे ॾींहुं तुंहिंजी शफ़ाअत बि कंदुसि। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 30 सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 19 बाहि खां छोटेकारे जी तहरीर। हज़रत ख़लाद बिन कसीर रहमतुल्लाह अलैह जी सकरात महल संदन सेरांदी खां हिकु काग़ज़ मिलियो जंहिंमें लिखियलु हो ही ख़लाद बिन कसीर लाइ बाहि खां बराअत नामो याने छोटकारे जो परवानो आहे। माण्हू संदसि घर वारनि खां संदसि अमल बाबति पुछियो त घर वारनि ॿुधायो त हू हर जुमे जे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते 1000 दफ़ा ही दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी पढ़ंदो हो। अल कौलुल बदी आला हज़रत रहमतुल्लाह अलैह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह बारगाह रिसालत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में अर्ज़ कन था तमन्ना है फरमाइए रोज़े महशर ये तेरी रिहाई की चिट्ठी मिली है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अजीबुल खल्क़त फ़रिश्तो आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे अल्लाह पाक हिकु फ़रिश्तो पैदा कयो जंहिंजो हिकु पर मशरिक़ में आहे ऐं ॿियो मग़रिब में आहे। उन जो सर अर्श जे हेठियां आहे ऐं उन जा 2 पेर 7 ज़मीनुनि जे हेठियां आहिनि। मख़लूक़ जी तादाद जे बराबरि उन फ़रिश्ते जा पर आहिनि। जॾहिं मुंहिंजी उम्मत मंझां को बि मर्द या औरत मूं ते दुरूद पढ़ंदो त अल्लाह पाक उन फ़रिश्ते खे हुकुम कंदो आहे त अर्श जे हेठियां नूर जे समुंड में ग़ोतो लॻाए। पोइ हू ग़ोतो लॻाईंदो आहे ऐं जॾहिं ॿाहिरि निकिरे हू पंहिंजे परनि खे लोॾींदो आहे त उन जे परनि मां पाणीअ जा फुड़ा किरंदा आहिनि। अल्लाह पाक हर फुड़े मां हिकु फ़रिश्तो पैदा कंदो आहे जेको क़यामत ताईं उन लाइ बख़्शिश जी दुआ कंदो रहंदो आहे। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 9 सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 20 बुरी शक्ल खां छोटकारो। चयो वञे थो त हिकु शख़्स जंग में हिकु बुरी शक्ल ॾिठी ऐं पुछियो तूं केरु आहीं? हुन जवाबु ॾिनो मां तुंहिंजो बुरो अमल आहियां। उन शख़्स पुछियो तोखां बचाव जी बि का सूरत आहे? उन जवाबु ॾिनो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़णु। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मख़लूक़ जे सरदार ते ॾींहं जे सरदार में दुरूद पढ़ियो। अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने हक़ीक़त निशान आहे तव्हां जे ॾींहंनि मंझां सभ खां अफ़ज़ल ॾींहुं जुम्ओ आहे। उन ॾींहुं हज़रत आदम अलैहिस्सलाम पैदा थिया। उन ई ॾींहुं संदन पाक रूह कब्ज़ कयो वियो। उन ई ॾींहुं सूर फूकियो वेंदो ऐं उन ई ॾींहुं बेहोशी तारी थींदी। तंहिं करे उन ॾींहुं मूं ते दुरूद पाक जी कसरत कंदा कयो छो त अव्हां जो दुरूद पाक मूं ताईं पहुचायो वेंदो आहे। सहाबा कराम अलैहिम रिदवान अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अव्हां जे विसाल खां पोइ दुरूद पाक अव्हां ताईं कीअं पहुचायो वेंदो? इरशाद फरमायाऊं अल्लाह पाक ज़मीन ते अंबिया कराम अलैहिमुस्सलाम जे जिस्मनि खे खाइण हराम करे छॾियो आहे। अबू दाऊद 391/1 हदीस 1047। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हौज़े कौसर ते हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सुञाणींदा। मालिक जन्नत साक़ी कौसर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो आलीशान फ़रमाने आलीशान आहे
याने हौज़े कौसर वटि कुझु माण्हू मूं वटि ईंदा जिन खां मां संदन घणे दुरूद पढ़ण जे करे सुञाणींदुसि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हिकु बुज़ुर्ग जो मामूल हज़रत अबू उरूबल हज़ानी रहमतुल्लाह अलैह जो मामूल हो त जॾहिं बि उन्हनि जे साम्हूं को हदीसूं पढ़ंदो हो त पाण दुरूद पढ़ण खां सवाइ रही न सघंदा हुआ ऐं वाज़े तौर ते दुरूद पढ़ंदा हुआ ऐं चवंदा हुआ त हदीस शरीफ़ में ॿुधण जी हिकु बरकत इहा आहे त दुनिया में घणो दुरूद पढ़ण जी सआदत नसीब थींदी आहे ऐं आख़िरत में इंशा अल्लाह जन्नत जूं नेमतूं मिलंदियूं। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व सुहाबिही व बारक वसल्लम। औलाद हासिल करण जो बेहतरीन वज़ीफ़ो। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जा वालिद मोहतरम हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती नक़ी अली ख़ान रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब सुरूरुल क़ल्ब बिज़िक्रिल महबूब सुरूरुल क़ुलूब बिज़िक्रिल महबूब में लिखनि था। शाह ग़रीबुल्लाह रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मूंखे ॿिनि वापारी बिज़नेसमैन भाइरनि ॿुधायो त असांजे वालिद साहिब खे औलाद न पियो थिए। हुन कंहिं फ़क़ीर याने अल्लाह वारे खे अर्ज़ु कयो। उन्हनि फ़रमायो 1 करोड़ भेरा दुरूद पाक पढ़ायो ऐं पढ़ण वारनि जी वॾी ख़ातिरदारी याने ख़ूब ख़िदमत ऐं दिलजोई कयो। असांजे वालिद साहिब ईअं ई कयो। दुरूद पाक जी बरकत सां उन्हनि खे असां 2 पुट अता थियासीं। सुरूरुल क़ुलूब सफ़ो 363। मज़कूरा विर्द बाबति अहम मदनी गुल। ईअं बि थी सघे थो त कुझु आशिक़ान रसूल खे गॾु करे उन्हनि खां दुरूद शरीफ़ पढ़ायो वञे ऐं पोइ संदन वॾी ख़ातिरदारी कई वञे, याने खेनि सुठा सुठा खाधा वग़ैरह खाराया वञनि ऐं खेनि तोहफ़ा ॾिना वञनि। अलबत्ता इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त जिन खां दुरूद पढ़ायो वञे तिन खे इहो न चइजे त असीं अव्हां खे हिन पढ़ण जे बदिले में कुझु ॾींदासीं ऐं न ई संदन दिलि में इहो ख़्यालु हुजणु घुरिजे त हिन पढ़ण जे बदिले में असांखे कुझु मिलंदो, छो त तय थियण जी सूरत में इहा संदन पढ़ण जी उजरत थी वेंदी ऐं दुरूद पाक ख़तम जी उजरत जाइज़ न आहे। अहिड़ी तरह क़ुरान पाक जे ख़तम, महफ़िल नात ऐं ॿियनि इबादतुनि जी उजरत जाइज़ न आहे। अलबत्ता कुझु मख़सूस इबादतूं आहिनि जिन लाइ आलिमनि इजाज़त ॾिनी आहे। लिहाज़ा जेकॾहिं अव्हां दुरूद शरीफ़ जो इहो ख़तम कंहिं खां पढ़ायो था त उन्हनि सां कुझु बि तय न कयो ऐं न ई खेनि कुझु ॾियण जो इज़हार कयो ऐं न ई पढ़ंदड़नि जे दिलि में इहो ख़्यालु हुजे त असांखे इन पढ़ण जे बदिले में कुझु मिलंदो। ही ख़ासि एहतियात लाज़िमी ज़हन में रखिजो, पोइ इंशा अल्लाह अव्हां इन जूं बरकतूं ॾिसंदव। हर दर्द की दवा है सल्ले अला मुहम्मद, तावीज़ हर बला है सल्ले अला मुहम्मद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अहले सुन्नत जी निशानी। शहज़ादा इमाम आली मकाम अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अली बिन हुसैन बिन अली रज़ियल्लाहु अन्हु फ़रमायो, याने रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पढ़ण अहले सुन्नत जी निशानी आहे। अल क़ौलुल बदी सफ़ो 131। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 22। मुंहिंजा दुरूद मुंहिंजी गुनाहनि खां वधी विया। हज़रत अबू हफ्स रूमी अल काग़ज़ी रहमतुल्लाह अलैह वॾा सरदार हुआ। संदन वफ़ात खां पोइ कंहिं खेनि ख़्वाब में ॾिठो ऐं पुछियो, मा फ़अल अल्लाहु बिक, याने अल्लाह पाक तव्हां सां छा मुआमिलो फ़रमायो? उन्हनि जवाब ॾिनो, अल्लाह पाक मूं ते रहम फ़रमायो, मुंहिंजी मग़फ़िरत फ़रमाई ऐं मूंखे जन्नत में दाख़िल फ़रमायो। पुछियो वियो, कहिड़े अमल जे करे? जवाब ॾिनाई, जॾहिं मां अल्लाह पाक जी बारगाह में हाज़िर थियुसि त अल्लाह पाक फ़रिश्तनि खे मुंहिंजे गुनाहनि ऐं मुंहिंजे पढ़ियल दुरूदनि जे हिसाब लॻाइण जो हुकुम ॾिनो। जॾहिं हिसाब लॻायो वियो त मुंहिंजा दुरूद मुंहिंजे गुनाहनि खां वधीक साबित थिया। अल्लाह पाक फ़रमायो, ए मुंहिंजा मलाइको, इन जी अज़मत ऐं मर्तबो तव्हां लाइ वाज़े थी वियो, लिहाज़ा हिन खां वधीक हिसाब न वठो ऐं इन खे मुंहिंजी जन्नत ॾांहुं वठी वञो। अल क़ौलुल बदी सफ़ो 255। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व सुहाबिही व बारक वसल्लम। हीउ रिसालो पढ़ी ॿियनि खे ॾेई छॾियो। शादी गमी तक़रीबुन इज्तिमाअन बुज़ुर्गान दीन जे उर्सन ऐं जुलूस मीलाद वग़ैरह में मकतबतुल मदीना जा शाया थियल रिसाला ऐं मदनी गुलनि ते मुश्तमिल पंफलेट तक़सीम करे सवाब कमायो। ग्राहकनि खे सवाब जी नीयत सां तोहफ़े में ॾियण जे लाइ पंहिंजे दुकाननि ते बि रिसाला रखण जो मामूल बणायो। अख़बार विकिरो कंदड़नि या ॿारनि जे ज़रिए पंहिंजे
पाड़े जे हर घर में माहवार घटि में घटि हिकु सुनतुनि भरियो रिसालो या मदनी गुलनि जो पंफलेट पहुचाए नेकी जी दावत खे आम कयो ऐं ख़ूब सवाब कमायो। गॾोगॾु सोशल मीडिया जे ज़रिए ऑडियो रिसालो शेयर पिणु कयो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारक वसल्लम।